बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अन्फुसहुम जाऊक फस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि। मौजा इज्जत वारा शान वारा प्यारा दोस्तों, मुझे सुने रब करीम जा अणगण्या ऐं अणखुट एहसान जंहिं मुझे बिछड़े रब करीम तव्हां ऐं असां जहिड़नि गुनाहगारनि खे पंहिंजे महबूब नबियनि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी तारीफ ॿुधण ऐं करण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। दुआ है उन सोने करीम रब जे बारगाह रब्बुल इज्जत में त मुंहिंजा मिछड़ा करीम रब जिंदगी जा बाकी जेके भी लम्हा हिन दुनिया में असां के जिंदा रखी त मुंहिंजा मिछड़ा करीम हर लम्हे हर घड़ी पंहिंजे प्यारे महबूब जी दिल जुबान ते तवार नसीब फरमाए जा। छो त मुंहिंजा मिछड़ा भा उन महबूब जे ज़ात खां सवा तव्हां असांखे ॿियो कोई सहारो कोन्हे। अल्लाह ताला जा बानड़ो मुझे खुदावंदे करीम पंहिंजे मिठड़े महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात तव्हां ऐं असां जहिड़नि गुनाहगारनि खे इनायत फरमाए एतिरो वॾो एहसान कयो आहे जो जेकॾहिं तव्हां असां हिन मुझे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में न हुजूं हा त ख़बर पइजी वञे हा त मदीने वारे घोट जो शान छा थींदो आहे। पर तव्हां सां जो ॾोह न आहे, तव्हां असांखे हर शइ अल्लाह जे ज़ात पंहिंजी इनायत करे अता फरमाई आहे। इन करे तव्हां असांजे अंदर में कदर घटा पर वरी भी अल्लाह जा लख एहसान जो न हेड़ियूं सुहिणियूं महफिलूं नसीब फरमायूं आहिनि। अज जी ये महफिल असांजे मियां प्यारे दोस्त रजिब अली सोलंगी उन पंहिंजे मरहूम वालिद मियां सोहराब खान मरहूम जे ईसाले सवाब जे नियत सां मुझे आका जो मीलाद कयो आहे।
हे खुश नसीब है मरहूम सोहराब, अल्लाह ताला उन जी मग़फ़िरत फरमाइंदो। जेकॾहिं ईअं भी खैर करे छॾिजे हां त यकीनन अल्लाह ताला क़बूल फरमाए हां। पर अॼु हुनखे ॿ नेमतूं मिली वयूं, खैर जो सवाब भी मिली वियो, मुझे मदीने वारे घोट जे मीलाद जी निस्बत भी हुनखे नसीब थी वई। जियां मुझे आका महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे खिदमत में हिकड़े सहाबीअ अर्ज कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं पंहिंजे गरीबी हाल आहर घरड़ो हिकड़ो ठाहियो आ। ओ मुंहिंजा सोना महबूब, मां मिस्कीन गुलाम जी दिल थी चाहे त मुझे ने असल में हिन पासे निहारिया न त ही लाइट वाली ज़ालिम असां के अध जडो त इन लाइटन कयो आ। ॾींहं जो किताब पढ़ो, रात जो लाइटूं साम्हूं, अल्लाह ताला रहम फरमाए। बस वो सियाणो समझी वियो। गौर कयो मुंहिंजा दोस्त, मुझे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में उन गुलाम सहाबी अर्ज कयो त या रसूल अल्लाह, गरीबाने हाल जे हिसाब सां घरड़ो ठाहियो आ। अगे बिल्डिंगियूं वडियूं न हुयूं, वडा कमरा या बंगला न हुया, सादड़ो घरड़ो ठाहियो आ। पर उन सहाबीअ जे दिल भी चयो त मुंहिंजा मदीने जा मीर पंहिंजा रहमत वारा कदम घुमाईंदा त हे कखावा कखड़ा भी मुझे ला बरकत वारा थी वेंदा। मुझो मदीने जो साईं पंहिंजे गुलाम जे कखन में आयो आ। जॾहिं उन गुलाम जे कखन में मुझो आका पहुतो त मुझे महबूब ॾिठो त उहा लाठड़ी नमूने जेको उन जो फ़कीराणो घर ठहियल हो, उन में थोरा थोरा सोराख रखियल हुया। मुझे आका पुछो, ओ फलाणा सहाबी जी मुझा महबूब, हे सोराख इन घरड़े के छो कया थई? त जवाब ॾिनई त या रसूल अल्लाह, इन जे ला कया थम त जियां हवा आसानीअ सां अचे ऐं मुंहिंजो घर थधो रहे। तव्हां सां भी इन नियत सां घरड़े में वेंटिलेशन जो सिस्टम ठाहींदा आहियूं। उन गरीब सहाबीअ भी ठाहियो त मुझे आका मदीने जे घोट निहारे उन पंहिंजे गुलाम के फरमायो, काश जे कॾहिं इन सोराखन ठहण जे वक्त तू इहा नियत करी हां त हे मां घरड़े जा सोराख इन जे ला थो ठाहियां त जियां मस्जिद नबवी मां अज़ान जो आवाज अचे, जल्द मुझे कनन ते पहुचे त मां जल्दी वञी महबूबन जे पोयां नमाज पढ़ां त मुझे आका फरमायो हवाए त उहें भी अचे वञे हां। हिन नियत जो सवाब अलग तोखे अल्लाह अता करे छॾे हां। हिन मिस्कीन रजब अली सोलंकीअ जे बाबे जा अल्लाह बख्त निराला कया जो उन जे बचड़े के अल्लाह जे ज़ातिया तौफीक ॾिनी पंहिंजे बाबे जी मानी त करी थो, पर इन मानीअ के मुझे महबूब मदीने जे घोट जे मीलाद जी निस्बत ॾेई छॾे। मानी त उहें भी आहे, पर जे आका जे मीलाद जी निस्बत थी वई त चार चंड लगी वेंदा। त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मियां रजब अलीअ जे वालिद मोहतरम मियां मरहूम सोराब खान जी मग़फ़िरत फरमाए। अल्लाह जी ज़ात हिन फ़कीर जो खैर कबूल फरमाए। खुदा जेका आयल जमायता सभिनी जो अचण कबूल फरमाए ऐं जन जन जा अजीज वकार बही दुनिया छॾे विया आहिनि। अल्लाह ताला मुझे महबूब जे सदके उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए। दोस्तो, अज मुझे महबूब जे
मीलाद जे मौके ते थोड़ी मुख्तलिफ अंदाज सां ॻाल्हि थींदी ऐं उन ॻाल्हि जो मक़सद यकीनन ॿियो न हूंदो, यकीनन ॿियो न हूंदो। शाने मुस्तफ़ा मीलादे मुस्तफ़ा जो नालो आहे, पर अॼु आउं इन हिसाब सां ॻाल्हाईंदुसि त मुंहिंजे महबूब सां तो असांखे पंहिंजे अंदर जी तंद कीअं ॻंढणु घुर्जे। छो त मुंहिंजे महबूब जो तालुक त तो असां सां ॻंढियो पियो आहे। महबूब जो तालुक तो असां सां ॻंढियो पियो आहे, मगर तो असां जेको पंहिंजो तालुक छिनी छॾियो आहे, या वरी तो असां पंहिंजो तालुक ॻंढियो त आहे पर हक़ीक़ी अंदाज़ में कोन ॻंढे सघिया आहियूं। अॼु थोरो इन मौज़ूअ ते ॻाल्हायूं, मन कंहिं आशिक जे दिल में एहसास पैदा थिए, उन एहसास जे बुनियाद ते अल्लाह जी ज़ात या तौफीक अता फरमाए त हिन दिल जो ॻांढापो मुंहिंजे महबूब मदीने जे मीर सां ॻंढिजी पवे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तव्हां सां बस थोरो टाइम वेहंदासीं, सीउ ॾाढो आहे। शाबत हुजे हिन फ़क़ीर वीचारे खे जो कदुरड़ो कई कदुर वारो आहे। अल्लाह ताला हिन फ़क़ीर खे ख़ुशि रखे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हिन दुनिया जे अंदर हर माण्हू कंहिं सां न कंहिं सां मोहब्बत ज़रूर कंदो आहे, हर माण्हू। छो त उहो वाह उहो वणो ई नाहे जंहिंखे वाह लोॾो न ॾे, कंहिंखे वाह सजी हलोॾो ॾींदो आहे, कंहिंखे थोरो ॾींदो आहे। उहो दुनिया में माण्हू ई कोन्हे को जेको चवे त मूं प्यार कोन कयो आहे, मूं मोहब्बत कान कई आहे। मोहब्बत त सभु को कंदो आहे, लेकिन ख़ुशि नसीब उहो जेको पंहिंजे जीजल अमड़ सां प्यार कंदो आहे, या पंहिंजे पीउ सां प्यार कंदो आहे, जे औलाद सां प्यार कंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हिन दुनिया जे अंदर जेको बि जंहिंसां प्यार कंदो आहे, हर घड़ी उहो प्यार करण वारे जे दिल में इहा तड़प हूंदी आहे, मां अहिड़ो कमु कयां जंहिंसां मां प्यार थो कयां उहो मूंसां राज़ी थी पवे। इहा तमन्ना हूंदी आहे न, जेको जंहिंसां बि प्यार कंदो आहे। मां 3-4 हिकिड़ा पाकीज़ा रिश्ता ॿुधाए छॾिया, वधीक सभु को पंहिंजे दिल खां पाण पुछे। जेको जंहिंसां प्यार कंदो आहे उन जे दिल में एतिरी त मोहब्बत हूंदी आहे जो जेकॾहिं थोरो रुसी वेंदो आहे, हमराह सींध कढणु छॾे ॾींदो आहे, सुरमो पाइणु छॾे ॾींदो आहे, बूथ खे धोअणु छॾे ॾींदो आहे, कॾहिं कॾहिं कपिड़ा ई कारा पाए छॾींदो आहे। छाजे लाइ त माण्हू मूंखां पुछनि छो कारा वेस कया अथई, चवां त मुंहिंजो यार मूंखां रुसी वियो आहे, पर यार तोखां रुठो छो आहे, चवंदो आहे त मूं हीअ ग़लती कई आहे, इन करे मुंहिंजो यार मूंखां रुसी वियो आहे। भला हाणे ही हाल छो कया अथई, इन जे लाइ कया अथमि त मुंहिंजे यार खे ख़बर पवे त वरी मन मूंसां राज़ी थी पवे। इहो सचा न, इहो सचा। दुनिया जो यार रुसे निंड्रूं हराम थी वञनि, ख़बर बि आहे त आहे बेवफा, इहा बि ख़बर आहे त वफ़ादार कोन्हे। जेसिताईं गीदे में पैसा हूंदई यार जी यारी हलंदई, जेसिताईं तुंहिंजी जवानी हूंदी कंहिंजी यारी एसिताईं हलंदई। पर मां तोखां सवाल थो पुछां, हिन दुनिया जे अंदर जीजल अमड़ खां वधीक ॿी काई पाकीज़ह शइ रिश्ते वारी नाहे, मगर उन पाकीज़ह रिश्ते जी मोहब्बत यारी भी तेसी हलंदी आहे जेसी तुझे सिरिय में साह हूंदो आहे। कब्र में त जीजल अमड़ भी कंहिंसां गॾु कान वेंदी आहे, कान वेंदी आहे न दा। कब्र में भी जीजल अमड़ भी गॾु कान थी हले त हो ॿियो कहिड़ो रिश्तो आहे जेको तो असां सां कब्र में हलंदो। सोच जा नौजवान, अॼु जी हिन फ़क़ीरानी महफ़िल मां कुझु सिखी पोइ उथिजां। जेकॾहिं जीजल अमड़ भी
कबर में तो सां गॾु नथी हले त ॿुधाए दुनिया जो उहो कहिड़ो माण्हू आहे, दुनिया जो उहो कहिड़ो रिश्तो आहे जेको तो सां गॾु कबर में हलंदो। जवाब मिलियो त कोई बि नाहे। पोइ तोखां सवाल आहे त तूं चरियो कंहिंजे लाइ थियो आहे, पोइ तूं चरियो कंहिंजे लाइ थियो आहे। हाणे मां तोखे दसां, कबर में हिकिड़ो रिश्तो तोसां गॾु हलंदो, हशर में तोसां हिकिड़ो रिश्तो गॾु हलंदो। अहिड़ो त पाकीज़ रिश्तो आहे, उहो दुनिया वारे कंहिंजो नाहे। उहो रिश्तो अथई त मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जो आहे। कोई भी कबर में गॾु न हूंदो, पर मुंहिंजो महबूब मदीने जो साईं कबर में भी गॾु हूंदो। त मां हाणे तोखां सवाल थो कयां, खोड़ मुंहिंजा दोस्त निमाज़ी माण्हू वेठा हो, उहे भी पंहिंजे अंदर में गौर कनि, पंहिंजे दिलि में तसवुर करे फिक्र कनि त मुंहिंजा दोस्त अगरि दुनिया जो हिकिड़ो दोस्त नाराज़ थी वञे, असांजूं निंड्रूं फिटी वञनि, मुंहिंजा दोस्त जॾहिं मदीने जो घोट तव्हां असां खां नाराज़ थींदो आहे त तव्हां असांजो हाल कहिड़ो हूंदो आहे। जवाब आहे त असांखे ख़बर ई कान पवंदी आहे। जवाब इहो आहे त असांखे ख़बर ई ॻाल्हाए ख़बर ई कान पवंदी आहे। छो? दुनिया वारे दोस्त जी ख़बर पवे थी, मदीने वारे यार जी ख़बर छो नथी पवे? इन करे जो दुनिया वारे दोस्त जे लाइ हर उहा शइ असां पसंदि कंदा आहियूं जेका असांजे दोस्त खे पसंदि हूंदी आहे, पर मदीने वारे घोट जे लाइ असां ईअं कॾहिं बि कोन सोचियो आहे। अहिड़ो कबू कयूं जेको असांजे महबूब मदीने वारे यार खे पसंदि अचे। कॾहिं इहो सोचियो अथऊं? ॻाल्हाए कॾहिं इहो सोचियो अथऊं? मां तोखां थो पुछां, तुंहिंजे दोस्त खे अंगूर पसंदि आहिनि? जॾहिं ठारू शाह शहर में पहुते, मुंहिंजा दोस्त हिकु हिकु रेड़ीअ ते ॻोल्हणु शुरू कयई, हिन रेड़ीअ जा अंगूर सुठा न आहिनि, हिन रेड़ीअ जा अंगूर सुठा न आहिनि। वञी अहिड़ी रेड़ीअ ते बीठे जंहिंजा अंगूर सुठा, उन्हनि सुठनि मां बि ॻोल्हे ॻोल्हे सुठो छिभो अलॻि कयई त ही खणी वञा। मतां मुंहिंजो दोस्त चवे त हिन अंगूरनि जी टारी भली न आहे, मतां मुंहिंजो यार काविड़जी वञे। दुनिया जे यार जो एतिरो फिक्र अथई त अंगूर खणी त वञा, हुजे त अंगूर पर एतिरो त साफ़ ऐं सुहिणो हुजे जंहिंमें ज़रे जे बराबर बि गंद न हुजे, छो त मतां यार रुसी वञे। मां तोखां पुछां थो, हे दुनिया वारे दोस्त खे अंगूर वणंदो आहे, मुंहिंजे महबूब मदीने वारे हुजूर खे तुंहिंजी दिलि वणंदी आहे? हाणे मूंखे ॿुधा, हाणे ॿिन्ही शयुनि खे गॾु खणी हलजां। दुनिया वारे यार खे राज़ी रखण जे लाइ ॻोल्हे ॻोल्हे सुहिणा अंगूर चुंगो ठाहे खणी वेंदो आहे त हिकिड़ो बि गंदो न हुजे, मतां मुंहिंजो यार रुसी वञे। मां तोखां थो पुछां मुंहिंजा दोस्त, हीअ दिलि बि तोखे मदीने वारे घोट जे हुज़ूर में खणी वञणी आहे, पोइ ॿुधा हिन दिलि में तूं छा छा खणी मुंहिंजे मदीने वारे यार वटि पहुचंदो आहे। मां तोखां थो पुछां, तूं ॿुधा छा कूड़ मुंहिंजे मदीने वारे घोट खे पसंदि हूंदो आहे या न? ॻाल्हाईंदो चाण, चुप न कर। कूड़ मुंहिंजे मदीने वारे साईं खे पसंदि हूंदो आहे या न? न। पोइ तूं असां कूड़ छो था हणूं? गिला मुंहिंजे मदीने वारे घोट खे पसंदि हूंदी आहे न? न। पोइ गिला छो था कयूं? ज़िना मुंहिंजे मदीने वारे घोट खे पसंदि न आहे, पोइ ज़िना छो था कयूं? जुआ मुंहिंजे मदीने वारे साईं खे पसंदि न आहे, पोइ जुआ छो था कयूं? नशो मुंहिंजे आका खे पसंदि न आहे, पोइ नशो छो था कयूं? व्याज जहिड़ी लाज़त मुंहिंजे मदीने वारे घोट निधियो आहे, असां उहो व्याज छो था वठूं? मां तोखां सवाल थो पुछां, सदाई पंहिंजे पाण खे मदीने वारे यार जो गुलाम थो, सदाई पंहिंजे पाण खे मदीने वारे जो आशिक थो, चवीं थो त मदीने वारो मुंहिंजो महबूब आहे। मां तोखां थो पुछां, दुनिया जे महबूब ॾे शइ खणी वञी, साफ़ सुठी खणी वञी, ऐं मदीने वारे घोट ॾे दिलि खणी वञी त गंद में भरे पोइ खणी वञी। ही छा आहे? ही सभु कुझु छा आहे? छा इहा सच्चाई इन जो नालो आहे? छा दोस्ती इन खे चइबो आहे? छा मुहबत इन खे चइबो आहे? छा इश्क इन खे चइबो आहे त जंहिंसां प्यार करी उन ॾे गंद खणी वञ?
न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तो असांखे प्यार करण जी ख़बर ई कोन्हे का, तोखे असांखे प्यार करण जी ख़बर ई कान्हे का त मदीने जे घोट सां प्यार कीअं कबो आहे। मुंहिंजे मदीने वारे साईं सां अगरि तोखे प्यार जी ख़बर वठणी आहे त देर न कर, अल्लाह जे सुणे क़ुरान करीम खे लोली ॾे त ख़बर पवई त मदीने वारे यार सां प्यार केरु कंदो आहे ऐं कीअं कंदो आहे। जेकॾहिं मुंहिंजे मदीने वारे घोट जो प्यार पुछणो अथई ऐं प्यार ॾिसणो अथई त कंहिंखां पुछ, मुंहिंजे सुणे रब्बे करीम जे ज़ात खां पुछ त मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब मदीने जे साईं सां प्यार कीअं कबो आहे। ओ फ़कीर, ओ ईमान वारा, ओ मुसलमान मुंहिंजा मिठड़ा भा, अॼु जे हिन महफ़िल मां हिकिड़ो जुमिलो बि अगरि तो दिलि में विहारियो त तुंहिंजे ज़िंदगीअ जो सॼो ही निज़ाम बदिलजी वेंदो। मां तोखां थो पुछां त शफ़ाअत जी उम्मीद कंहिं में थो रखी? ॻाल्हा ॻाल्हा, चुप छो थो करीं था? सोलंगी फ़कीर चुप छो था कयो? ॻाल्हि गिचीअ में थी पवे छा? ॻाल्हायो फ़कीर, मदीने वारे घोट जे शफ़ाअत में उम्मीद रखी थो या न? ही हेतिरा गुनाह कया थे, इन्हनि गुनाहनि जी माफ़ी तोखे केरु वठी ॾींदो? जो त मुंहिंजो महबूब मदीने वारो साईं वठी ॾींदो। पोइ हाणे मूंखे वरी हिन सुवाल जो जवाबु ॾे, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, सिजु जे बराबरि हूंदो, ज़मीन तपी ट्रामो थी वेंदी, हर इंसान पंहिंजे पघर में ॿुॾंदो, गुनाहनि जो दफ़्तर खणी मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जे जेॾी महिल आॾो हली बीहंदे, हाणे मूंखे ॿुधा, उहे गुनाह मुंहिंजे आका जे ख़िदमत में अर्ज़ करे चवंदे त या रसूल अल्लाह, ॾाढो गुनाहगार आहियां, ॾाढो ख़तादार आहियां। हाणे मुंहिंजा महबूब ए गुनाहनि जा जेके मुंहिंजा कारा दफ़्तर खणी आयो आहियां, ओ मुंहिंजा महबूब अल्लाह जे दरबार में अर्ज़ करे मुंहिंजा ही दफ़्तर धोरा। या उम्मीद रखी थो न? ॻाल्हा ॻाल्हा रखी थो न? ॾाढा मुदा रखी थो। हाणे मूंखे ॿुधा, जेॾी महिल तूं मदीने वारे घोट जे दरबार में हे गुनाहनि जा दफ़्तर खणी गॾु बीठो आ, चवीं थो त मुंहिंजा मदीने जा साईं हे मुंहिंजा दफ़्तर धोरा, तूं अञा उते सवाली बीठो आहीं, उते जो उते तुंहिंजो ॿियो भाउ याने मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जो उम्मती, छो त मुंहिंजे आका फरमायो अल मुस्लिमो अखुल मुस्लिमो, मुस्लमान मुस्लमान जो भाउ आ। उते जो उते ॿियो मुस्लमान अचे वियो, चवे थो या रसूल अल्लाह, हिन जा गुनाह मुआफ़ न कराइजा। मुंहिंजो आका तो चवे त छो? उते ई तुंहिंजे मथां ताईं थो थिए। चए थो या रसूल अल्लाह, हे त मुंहिंजो मुस्लमान भाउ हुयो, मगर सॼी ज़िंदगी मूंखे ईज़ाईंदो रहियो। ॿियो थो अचे या रसूल अल्लाह, ही त मुंहिंजो भाउ त आहे, पर मुंहिंजी बनीअ जो बनो सेरे वियो। ॿियो थो चवे त या रसूल अल्लाह, ही मुंहिंजो आहे त भाउ, पर दुनिया में मुंहिंजो हक़ खाई वियो। चौथो थो अचे, चवे थो या रसूल अल्लाह, ही आहे त मुंहिंजो भाउ, पर दुनिया में मूंसां ॾाढायूं कयईं। पंजो थो चवे या रसूल अल्लाह, ही आहे त मुंहिंजो भाउ, पर मुंहिंजा रिश्ता खसे वियो। मुंहिंजा दोस्त हिकिड़े पासे, तूं पंहिंजे गुनाहनि जी झोली खयो बीठो आहीं हुज़ूर जे दरबार में, त ॿिए पासे वरी तुंहिंजा फरियादी, तूं बि हुज़ूर जो उम्मती, हो बि हुज़ूर जा उम्मती, हो तुंहिंजे मथां फरियाद कयो बीठा आहिनि, तूं गुनाह मुआफ़ कराइण जे लाइ बीठो आहीं। मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे महबूब खे फरमाए थो, महबूब मां ख़ुदा जे रहमत खे त जोश आहे, पर मुस्तफ़ा फ़ैसिलो तोखे करिणो आहे, रुगी तूं सिफारिश कंदो वञ त मां ख़ुदा बख़्शींदो वञा। हाणे मूंखे ॿुधा, मदीने जो साईं तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी तुंहिंजा गुनाह माफ़ कराईंदो, या हू जेके बीह तुंहिंजे मथां फरियादी हूंदा, मुस्तफ़ा उन्हनि जी ताह ॿुधंदो? जवाब ॾे, जवाब ॾे। लाग़र्ज़ न थी, लापरवाह न थी, मुझे महबूब मुस्तफ़ा में रहमत जी उम्मीद रख, शफात जी उम्मीद भी रख, पर डिज भी उन घड़ीअ खां, छो त मुझे महबूब मुस्तफ़ा जे दरबार में तू भी हूंदे त हे सभई मुस्तफ़ा ही गॾु हूंदासीं न।
हे सब गॾु हूंदासीं न हुजूर जे दरबार में। पोइ जे करे असां तव्हां मां भला मूं जहिड़ो गुनहगार चवे त या रसूल अल्लाह मुंहिंजा गुनाह माफ़ थियनि, ऐं तव्हां उथी चओ त या रसूल अल्लाह इन असां सां ही नाजाइज़ियूं कयूं, इन असां सां ही ज़ुल्म कया, हिन असां सां ही ॾाढा कया। मुंहिंजे मुस्तफ़ा खे त जहिड़ो मां प्यारो तहिड़ा तव्हां प्यारा। मुझे मुस्तफ़ा के सभई प्यारा हन। बुधा तो मुझो मुस्तफ़ा कंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾींदो। गुनाहगार त आहे पर गुनाह कया कंहिंजा साईं। उन्हनि पंहिंजे मुस्लमाननि भाइरुनि जा मुंहिंजा दोस्त उहे बि दाही बीठा आहिनि। अल्लाह जे तो महबूब मुंहिंजे रहमत में देर न आहे, मुस्तफ़ा तूं फ़ैसिलो कर। मुंहिंजे महबूब मदीने जे साईं इन करे दुनिया जे अंदरि फ़ैसिलो ॿुधाए छॾियो अथई, ओ मुस्लमान यादि रखी छॾिजां, कंहिं मुस्लमान भाउ जो हक़ खाई मरी न वञिजां। या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। मुझे मदीने जे साईं फरमायो ओ ईमान वारा अल्लाह खां डिजो, अहिड़ा डिजो जहिड़ो अल्लाह जे डिजण जो हक़ आहे। मरजो ज़रूर मगर न मरजो, मरजो ज़रूर मगर न मरजो। इल्ला व अंतुम मुस्लिमून, जो तव्हां मुस्लमान ई न हुजो, यानी मुस्लमान थी मरजो। कीअं मुस्लमान थी मरजो, यानी पंहिंजे मुस्लमान भाइरुनि जा जेके हक़ अथव उहे बख़्शिराए पोइ मरजो। याद रखी छॾ ऐं सोलंगी फ़कीर जे ॻोठनि वारा, याद रखी छॾ मरण खां पोइ कुझु कोन थींदी, कुछ भी न थींदई। अगर नमाज़ुनि में कमी कोताही कयई मुंहिंजो आका तोखे मुआफ़ कराईंदो, अगर रोज़नि में कमी कोताही कयई मुंहिंजो आका हथड़ा खणंदो, अल्लाह मुआफ़ कंदो। ज़कात में कमी कोताही कयई, हज में कमी कोताही कयई, अल्लाह जे फर्ज़नि में कमी कोताही कयई, मुंहिंजो आका हथड़ा खणंदो, अल्लाह मुआफ़ फरमाईंदो। पर जे मखलूक खुदा जा हक़ खाधा अथई, रब भी फरमाए थो, मदीने जो साईं भी फरमाए थो, तेसिताईं माफ़ न थींदई जेसीं उन खां मुआफ़ न कराईंदे। सोच ईमान वारा, सोच गरीबन जो मशीनियूं खाइण वारा, सोच यतीमन जो माल खाइण वारा, सोच बेवह औरतुनि जो हक़ खाइण वारा, सोच पराए बनिन जा बन्ना सेरण वारा, सोच हिन दुनिया जे मथां बावर करण वारा, सोच सॼी ज़िंदगी हिन दुनिया में रहण जी सोच करे रहण वारा, सोच हिन दुनिया में सॼी ज़िंदगी न रही सघंदे, हिकिड़े ॾींहुं मौत खे चखणो अथई, मौत में वञणो अथई। चाचो सोहराब अॼु तो असां में कोन्हे, अॼु खां साल या 2 साल अॻु में हिते ई हुयो, हिननि मनहनि में हुयो, हिननि ओताकुनि में हो, अॼु कोन्हे को, सुभाणे ही ओताकू ही मनह हूंदा, मगर तूं असां लाइ हूंदा, असां लाइ कोन हूंदा। पोइ यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त, मां पंहिंजे मौज़ूअ ते ज़रूर मोटी अचां, मगर इस्लाह करण ज़रूरी आहे। यादि रखी छॾ रिज़्क़ रोज़ी ॾियण वारो केरु आहे, ॻाल्हि अॼु कुझु त ॻाल्हि कॾहिं बि न ॻाल्हाईंदो हा, तोखां अॼु तोखां ॻाल्हाईंदुमि। तोखे रिज़्क़ रोज़ी ॾियण वारो केरु आहे, तुझे रिज़्क़ जो ज़ामिन केरु आहे, तोखे इज़त ॾियण वारो केरु आहे, बादशाह खे फ़कीर करण वारो केरु आहे, फ़कीर खे बादशाह करण वारो केरु आहे, तुंहिंजी ज़िंदगीअ जो मालिक केरु आहे, तुंहिंजे मौत जो मालिक केरु आहे। जेकॾहिं सभ जो मालिक अल्लाह आहे, पोइ तोखां थो पुछां त तुंहिंजो दिमाग़ ख़राब छा ते थियो आहे। ॿुधाए न फ़कीर, जॾहिं तुझे हथ में कुछ भी न है, ॿियो त कुछ न है, पर जेकॾहिं अख में सूर पवई, तुझी 1000 एकड़ ज़मीन हुजे, 1000 तुझा नौकर चाकर हुजन, मगर मुंहिंजा दोस्त अजीज हिकिड़ी घड़ीअ जे लाइ उन निमरूद ॾे त निहार, जंहिं अल्लाह जी दावा कई हुई, अल्लाह पंहिंजी बेनियाज़ी कीअं ॾेखारी। हिकिड़े मंडे मच्छर खे अल्लाह हुकुम कयो, कहिड़े मच्छर के जंहिंखे हिकिड़ी टंग बि का नहीं, हिकिड़ो पर बि कोन हो,
ओ दुनिया जे मथा तकब्बुर करे हलण वारा उन मंडे मच्छर के अल्लाह जे ज़ात हुक्म कयो ओ मंडा मच्छर बिना टंग वारा बिना पर वारा हाणे इन निमरूद जे नक में अंदर घिड़ी वञ जेको चवे थो त मां खुदा आहियां अल्लाह जे हुक्म सां उहो मंडड़ो मच्छर जेके हिकिड़ो पर हुयो हिकिड़ी टंग हुई नक मां जेॾी महिल अंदर घिड़ियो तुंहिंजे नक में भी मच्छर कॾहिं भुल में घाटी निंड में भी रुगी भू करे निकिरी वेंदो आहे त तुंहिंजो हाल छा थींदो आहे अंदाज़ो अथई न दोस्त रुगी थोड़ो मच्छर नक ते थी मोटी वेंदो आहे केॾी बि निंड जे नक खे महटे महटे हमरा ॾाढो थी वेंदो आहे अल्लाह बेनियाज़ जी बेनियाज़ी निहार ओहो मंडो मच्छर निमरूद जे अल्लाह जे हुक्म सां निमरूद जे नक मां मथे घिड़ी हिन जगह ते जे बीही रहियो अचे जेॾी महिल अल्लाह जो हुक्म थे मच्छर अंदर भू भू जो आवाज़ करे हुन वेचारे जो बस न हले हकीम आया तबीब आया सब दुनिया जा हीला कई पर जेके रब रखे उनखे कोई न चखे पर जेके रब वरी अज़ाब दे तो उनके वरी छोटकारो बि ॾेई केर न सके निमरूद पकड़ में अची वियो हकीम आया तबीब आया सब दुनिया जा हीला हलिया मगर कुछ भी न थियो मजबूर थी करे पुराणो पादर पियो खणी पंहिंजे बूठ में हयई अल्लाह जे ज़ात हुक्म कयो मच्छर ख़ामोश थी वञ मच्छर ख़ामोश थी वियो वठी रड़ियूं कई वारो कयो मूंखे इलाज मिली कहिड़ो इलाज जी पुराना पादर हथ कयो अल्लाह अकबर फ़कीर खुदा केड़ो बेनियाज़ पुराना पादर हथ कयो पुराणन पादरन जो गठियूं बधराए पंहिंजे दरवाजे ते रखी छॾी वाह मुंहिंजा करीम रब तुंहिंजी बेनियाज़ी जेॾी महिल बि को माण्हू हुन जे साम्हूं ईंदो आहे अल्लाह जे हुक्म सां मच्छर अंदर भू भू शुरू कंदो आहे पोइ इशारो ॾींदो आहे वारो कर इहे टंगियल पादर खणी आ अचण वारो पादर खयो ईंदो आहे हिनखे बूथ में हणंदो आहे हिन जगह ते ठका कराईंदो आहे मच्छर ख़ामोश थींदो आहे पोइ हुन सां सलाम दुआ कंदो आहे ही कंहिंजो फ़ैसिलो आहे जो ही रब्बुल आलमीन जे ज़ात जो फ़ैसिलो आहे यो फ़ैसिलो अल्लाह कंहिंजे लाइ सादर फरमायो जेको मुतकब्बिर हुयो जेको पंहिंजे पाण खे अलाए छा पियो सम्झे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जॾहिं क़ुरान करीम में वाज़िह फरमाए छॾियो अल्लाह यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब मुझे अल्लाह फरमायो मां अल्लाह जॾहिं भी जेके ॾींदो हां हिसाब किताब मां खुदा को न कंदो हां जेके चाहियां बिना हिसाब ॾेई छॾियां कीअं ॾेई छॾियां कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर छाते चरियो थियो ही मुसलमान बन्नीअ जा 50 या 200 एकड़ थई तने समझी थो त मां दुनिया जो वाली हां कुछ कोने तो वट तू सुञो आहीं तो वट कुछ भी ना है अगर सीने में मोहब्बत मुस्तफा ना है तो तो जड़ो को सुञो आहे कोन पर जेकॾहिं फाटलन कपड़न वारो आहे मुझे मदीने वारे घोट जे इश्क जो ज़रो रखे थो खुदा जो कसम उन 1000 एकड़ वारे खां भलो आहे जंहिं वटि दौलत 1000 एकड़ आहे पर दिल में इश्क मुस्तफा ना है उहो सुञो आहे पर जे मिस्कीन आहे मुझे मुस्तफा जो इश्क मौजूद अथसि दुनिया दौलत न अथसि छा थी पियो महबूब गॾु अथसि उनखे ॿियो छा खपे ओ मुझा दोस्त मुझे अल्लाह चयो जेकॾहिं तोखे कुर्सीअ जी ज़रूरत आहे त कुर्सी भी मां अल्लाह जे हथ में आहे
जेकॾहिं तोखे इज्जत जी ज़रूरत आहे तुंहिंजी इज्जत बि मां अल्लाह जे हथ में आहे। जेकॾहिं दुनिया जे ज़िल्लत ऐं रुसवाईअ खां डिॼी थो इहा बि दुनिया जे हथ में न आहे, इहा बि मां अल्लाह जे हथ में आहे। पोइ मुंहिंजो ख़ुदा पुछे थो बाना जॾहिं सभु कुझु मां अल्लाह जे हथ में आहे पोइ तुंहिंजो दिमाग़ ख़राब छा ते थियो आहे? मां नथो चवां, अल्लाह तो चवई या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। अए इंसान, रब तो पूछे अए इंसान उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे तुंहिंजे पालणहार खां परे करे छॾियो आहे? शइ कहिड़ी आहे? मुस्लमान सोच त सही, राति ॾींहुं फिक्र कहिजो आहे, कमाए वठां, पैसा गॾु कयां, बनी वठां, माल वठां, बंगलो वठां, ठारू शाह में प्लाट वठां त माण्हू चवनि त वाह जी तरक़ी कई अथई। ओ मुंहिंजा दोस्त हे दुनिया वारा तोखे भली चवनि तरक़ी कई अथई पर पंहिंजे असली घर जे लाइ बि कुझु सोच। याद रखी छॾिजां मूंखे मौज़ूअ ते मोटी अचिणो आहे, गलो न हले त न ईअं सवलो कोन छॾींदोसीं। मूंखे सीए में हेतिरो पंध करायो अथई डॉक्टर, तोखे बि सवलो कोन छॾिबो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ याद रखी छॾिजां राति ॾींहुं तोखे दौलत जो फिक्र आहे, राति ॾींहुं तोखे इहो फिक्र आहे त हीउ कयां हीउ कयां हीउ कयां, मगर अल्लाह जी ज़ात जा बानिड़ा तूं छा कंदे? करण वारो मुंहिंजो ख़ुदा, जंहिंखे मुंहिंजो ख़ुदा ॾींदो आहे उन खां खसे कोई बि कोन सघंदो आहे। पर वरी जेका मुंहिंजो ख़ुदा खसींदो आहे त उनखे वरी ॾेई केर बि कोन सघंदो आहे। तोखे ज़िंदह मिसाल ॾियां, अदो चाचो मुशर्रफ वीचारो जॾहिं अल्लाह इज़त ॾिनसी इहा ॾंढड़ी हथ में खणी केॾी महिल वीचारे हुन मरोम भुगतीअ खे दावा पियो ॾे, केॾी महिल कंहिंखे दावा पियो ॾे, केॾी महिल कंहिंखे दावा पियो ॾे, वरी खणी जो निहार त वीचारो जेल में पियो आहे। अदो हींअर जेको वीचारो ज़रदारी हाणे नवाब शाह में कुछ दिहाड़ा अग में या कुछ साल अग में अडियाला जेल में पुलिस जा सिपाही जुबान के हुन के मुंहिंजा दोस्त चाकुन जा निशान पिया हणनि। अल्लाह जी कुदरत वरी उन्ही ज़रदारी साहब के सदर जे कुर्सीअ ते विहारे छॾियो। मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे, कंहिंजो ई वस आहे। अदो नवाज शरीफ कुछ ॾींहं या कुछ साल अॻु में वीचारो मथों मथों भॼी वियो, वरी ॿाहिरि मुल्क वेही रहियो। अॼु उहो साॻियो वरी वज़ीर आज़म लॻो पियो आहे। कंहिंजो कमाल आहे? चओ त मुंहिंजे ख़ुदा जो कमाल आहे। पोइ जेकॾहिं सभु कमाल मुंहिंजे ख़ुदा जो आहे ऐं जेकॾहिं तुंहिंजी दिलि बि तोखे चवे थी त तुंहिंजी रिज़्क़ रोज़ी अल्लाह जे हथ में आहे, पोइ हाणे मुंहिंजे सोणे लतीफ़ जो पए तूं ॿुध। मुंहिंजे सोणे लतीफ़ सरकार फरमायो तोड़े हली तकड़ो तोड़े हली भिख लिखे मचा लिख लहदई लतीफ सोहणे लतीफ फरमायो ओ अल्लाह जा बाना याद रखी छॾ। मुझे अल्लाह जेका रिज़्क़ रोज़ी तुझे मुक़द्दर में लिखी आ उहा तोखे ज़रूर मिलंदी, ज़रूर मिलंदी। जेका अल्लाह तुझे ला जिंदगी लिखी आ उहा भी तोखे जरूर मिलंदी। जे अल्लाह जे कुदरत में तुझी जिंदगी 30 साल त 30 सालन खां पोइ सेकंड भी कान वधंदई। जेकॾहिं अल्लाह जे कुदरत में तुझी उम्र 100 साल त 100 साल मां हिकिड़ो सेकंड भी घटि कान थींदई। इहो अल्लाह तय करे छॾियो आहे। पोइ इन जिंदगीअ जे लाइ तड़पी छो थो? जेकॾहिं अल्लाह जे कुदरत में तुझे लाइ मुंहिंजे ख़ुदा 1000 एकड़ ज़मीन लिखी छॾी आहे तोखे ज़रूर मिलंदी। जेकॾहिं अल्लाह पंहिंजे कुदरत में
में तोखे सुनियो करे छडियो आ त तू सुनियो जरूर थींदे। ओ मुंहिंजा दोस्त, जेकी ख़ुदा तुझे मुक़दर में लिखियो आ तोखे मिलंदो जरूर। तो हाणे मर्ज़ी तुंहिंजी आ, उहा रोज़ी तू हलाल नमूने सां कमाई आ, हराम नमूने सां कमाई। माण्हुनि खां रिश्वत वठी कमाई या पोरियो करे कमाई, रोज़ी तुंहिंजी लिखियल आहे, मिलंदई उहा जेका अल्लाह जी कुदरत में लिखियल आहे। हा, अगर वरी भी मुंहिंजो ख़ुदा करीम आहे, तुंहिंजे लिखे खे तब्दील करे त उन ख़ुदा खां पुछण वारो कोई भी, उन ख़ुदा खां पुछण वारो कोई भी कोन्हे को। इन करे सोच, इन करे सोच, ओ खुदा जा बंदा सोच, इन दुनिया दौलत ते नाज न कर, इन जवानी ते भी नाज न कर। इहा जवानी जंहिं मिट्टीअ जी ठहियल आहे, अॼु जेकॾहिं तुंहिंजी जवानी आहे जंहिंजे करे अंध दिमाग़ ते चढ़ियो पियो आहे त पंहिंजे कुराड़े पीउ ॾे निहारे सोच कॾहिं इन जी बि तो जहिड़ी जवानी हुई। अगर तोखे दौलत ते नाज आहे, ज़मीन ते नाज आहे त उन जे कबर ते वञ जेको 1000 एकड़ जो मालिक जो मुकाम में सुतो पियो आहे। कबर ते पुट बि कोन्हे को, हारी नारी त छॾ पर पुट बि कोन्हे को। पोइ इहे ॿई आखाणियूं ॾिसी पोइ वरी जेकॾहिं तोखे मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जे मुहबत ते नाज़ आहे, इहो नाज़ ॾिसण जे लाइ सिधो वञी कलंदर जे दरबार ते बीह त ख़बर पवई त आका जो प्यार छा थींदो आहे। 1000 एकड़ वारे, 2000 एकड़ वारे, मां समझा तो मरहूम गुलाम मुस्तफा जतोई बेशक खुदा जो नेक माण्हू, मगर दुनिया जे हवाले सां मां चवां 1000 एकड़ केटन जो मालिक। लेकिन हींअर तू उन जे कबर ते वञ, केर हुंदुसि कबर ते? जवाब ॾे, जवाब ॾे, केर हुंदुसि कबर ते? पुट भी कोन हूंदो, कमदार भी कोन हूंदो, उहा केटियूं भी साॻियूं, उहे बंगला भी साॻिया, उहे महल माड़ियूं भी साॻियूं, नौकर चाकर भी साॻिया, मगर कबर जे अंदर अकेलो, कबर ते वेठल कोई भी नाहे। उतों वरी सिधो तू परते हलियो वञ, मरहूम गुलाम मुस्तफा जतोई त राज भाग वारो वॾो सियासतदान, वक़्त जो वज़ीर आज़म भी थी रहियो। मुंहिंजा दोस्त दुनिया उन खे सुञाणे पई। भला इतों थोड़ो परते वञी सन जे ओरियां सोने कलंदर जे दरबार ते वञ, उते वञी उन मज़ार ते निहार त घणा माण्हू क़ुरान जूं लोलियूं ॾेई रहिया आहिनि। पोइ वरी उते सोच, इन कलंदर जी ज़मीन घणी हुई, इन जी बिरादर कहिड़ी हुई, इन जा मिट माइट कहिड़ा हुया, इन जा दोस्त कहिड़ा हुया। न की कलंदर जी का ज़मीन हुई, न की उन जा हारी हुया, न की बंगला हुया। केर हुयो ख़बर नाहे, केर हुयो बस एतिरी ख़बर आहे, केर भी हुयो मगर मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जो आशिक हुयो। किथों आयो काई ख़बर नाहे, ज़ात जो केर हो काई ख़बर नाहे, केर सुञाणनसि पिया, मिट माइट कहिड़ा काई ख़बर नाहे। पोइ तूं क़ुरान छो पे थो पढ़ी? उते पढ़ंदड़ खां पुछ, चवंदो इहा बि मूंखे ख़बर नाहे। पोइ तूं पढ़ी छो थो? चवे थो हिन दिलि मूंखे मजबूर कयो आहे त वञी कलंदर जे दरबार ते क़ुरान जो ख़त्म पढ़ी आ। अल्लाह अकबर। ज़मीन में ली नहीं होती, ज़मन में ला नहीं होता, ज़मीन में ली नहीं होती, ज़मन में ला नहीं होता। मोहम्मद के गुलामों का कफन में ला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन में ला नहीं होता।
बुझार कान ॾिनी थम लिखियल छुपियल ॻाल्हि कान कई थम आलम आश्कार ॻाल्हि कई थम हाणे पंहिंजे दिल खां पुछ हिकिड़े पासे दुनिया जो तालुक आहे हिकिड़े पासे मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जो तालुक आहे मूंखे ॿुधा हाणे दुनिया छॾण खां पोइ दुनिया में रहण दे त सभु को सुञाणे पर दुनिया छॾण खां पोइ इज़त वारो तालुक दौलत वारो आहे या मदीने जे मीर वारो आहे कहिड़ो तालुक था गाला गाला कहिड़ो तालुक कम वारो आहे मदीने जे मीर वारो तालुक छो मुझे अल्लाह जो वाइदो आहे तो मुंहिंजा महबूब हिन दुनिया जे अंदर जंहिं भी शख्स मुंहिंजा पीर पंहिंजे नफ्स जे ख्वाहिशनि खे पोइते छॾे करे दुनिया जे लज़्ज़तुनि खे छॾे करे मुंहिंजा पीर तोसां नींहुं लाथो मां अल्लाह जो वाइदो आहे उहो दुनिया में त मां ख़ुदा उनखे मक़ाम अता कंदुसि पर जॾहिं दुनिया छॾे वेंदो उन जे जिस्म खे जेका मिट्टी लॻंदी मां ख़ुदा उन मिट्टीअ खे भी मान ॾेई छॾींदुसि ॻाल्हि सम्झ में अचे वे पोइ हाणे छा थो सम्झी बन्ना सेरण छॾींदे या सुभाणे वरी साॻी कोडर खिलो न सोचो गरीब जो हक़ खाइण छॾींदे या न यतीमन बेवह औरतुनि जूं मशीनियूं खाइण छॾींदे या न इन ज़मीन जागीरुनि जे मथां बावर करण छॾींदे या न इहे सभई शयूं तुंहिंजूं कम वारियूं थींदियूं तॾहिं थींदियूं जॾहिं दिलि में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो प्यार रखंदे इन जो मिसाल इहे थई वरी भी मिसाल ॾेई जीअं हिकिड़ो मुरीद हो वीचारो चाटाऊ कॾहिं हुते पंहिंजे मुर्शिद जे दरबार ते रहण खां पोइ पेन पनो खणी कढी जे मुंहिंजा पीर सुहिणा मूंखे फैज़ लिखी ॾे अल्लाह जे वलीअ हिकु लिखी ॾिनुसि जे मुंहिंजो मुर्शिद ॾाढो कंजूस आहे वरी कंहिं ॿिए बुज़ुर्ग ते वियो उनखे चईंसि मुंहिंजे पीर मूंखे हिकु लिखी ॾिनो आहे तव्हां बि मूंखे वंढिड़ो ॾियो बुज़ुर्ग सॼे पासे ॿुड़ी ॾेई ॾिनी जी सुभान अल्लाह 10 थी विया वरी कंहिं ॿिए बुज़ुर्ग ते वियो वरी उन सॼे पासे ॿुड़ी ॾेई ॾिनी जी सुभान अल्लाह त 100 थी वियो ॿुड़ियूं ॾियारींदो वियो लखनि करोड़नि में पहुतो जेॾी महिल थकिजी पियो मोटी पंहिंजे मुर्शिद जे दरबार में आयो चई सुहिणा हेतिरी ज़िंदगी तुंहिंजे दरबार में ख़िदमत कयमि ग़ुलामी ॾिनमि पर जॾहिं घुरियमि त रुॻी हिकु मिलियो मां तव्हां खां बाद में फलाणी दरबार ते पहुतुसि त 9 हिसा वधीक मिलिया फलाणी दरबार ते पहुतुसि त 90 हिसा वधीक मिलिया ईअं ज़िक्र कंदो वियो अल्लाह जो कामिल वली ॿुधंदो वियो जॾहिं ॻाल्हि करे बस कई अल्लाह जे वलीअ फरमायो बच्चा इहो पनड़ो त थोड़ो और ते कर जॾहिं पनड़ो और ते कई अल्लाह जे कामिल वलीअ ओ हिकु फाड़े पाण फरमायो बच्चा इहो हिकु असां खे ॾे अचे बाक़ी पनो पंहिंजे पाण वटि रख जॾहिं हिकु फाटी वियो पाण फरमायो बच्चा हाणे छा रहियो खणी जो ॾिसे त ॿुड़ी 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 बुज़ुर्ग फरमायो बच्चा हाणे इहो अंगु छा आहे चईंसि अंगु त लिखियो पियो वा मगर इन जी माना त कुछ भी काने पाण फरमायो बच्चा असां वटि त जेकी हुयो तोखे ॾिनोसीं तोखे सम्झ में कोन आयो इन्हनि ॿुड़ियुनि जी अहमियत तॾहिं थी जो इहो हिकु मौजूद हुयो अगरि इहो हिकु मौजूद नाहे त ॿुड़ीअ जी काई हैसियत बि नाहे ॻाल्हि सम्झ में अचे वई न त हे सॼी दुनिया ॿुड़ी 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 थई हिकु मुंहिंजो महबूब मदीने वारो यार थई अगर उन पीरीअ जो प्यार छो त महबूब हिकिड़ो हूंदो आहे दिल जो दिलबर हिकिड़ो मिठा दिल बिल बिले भले भले प्यास तू कन ओहे बेला जेके दर दर दोस्ती हिकड़े
जो थी वज हिक दर्जो पेनागर थी हिकड़े सा प्यार कर पो जदे हिक जो अंग तुझे अंदर में समाए जियो तहे सजी दुनिया जेका पहरी 0 लगी पईया जदे हिक तुझे अंदर में जियो इहा 0 वारी सजी दुनिया तुझे ला हीरो बन जीवी दर दुनिया में घना थई दर दुनिया में अणखुट थई मगर मिलदो जह दर तवा ओ दरड़ो हिक थई ओ दरड़ो हिकड़ो थई ओ दर किथे आ गाला गाला दर किथे आ हो अल्लाह जो साउ ता वरतो ही कोने चओ त मदीने वारे यार जो दर छा थियो थई फकीर हे अल्लाह जा जेके वली हन ये सभई मुझे मदीने वारे घोट जे दर्जा मंगता हन ना मुझे मदीने वारे घोट जे दर्जा मंगता हन मुझे महबूब मदीने वारे घोट जे दरवाजे ता ओए फैज़ जो सीना भरियो वो तवा सा गुनाहगारन जे वरी कट कलब जी लाहे उनके धोई साफ कंदा हाय बियन बनी ब्या दरड़ा पिन्या पर आओ जे आसरे बियन बनी ब्या दरड़ा पिन्या पर आका आओ जे आसरे आओ जे आसरे सुन जे आसरे बियन बनी ब्या दरड़ा पिन्या पर आओ जे आसरे डोह आहने डाढ़ा घना आए आहने मुंह में घना सुना कौन तो कह बना कहड़ा डाणे कहड़ा गण्या दिल थो मुझो डरे बियन बनी ब्या दरड़ा पिन्या पर आओ जे आसरे हाय हाय मदीने वारे साईं जी आसरे आही न दा उन दर जो मंगतो आही न पक थई न त जेका रोज़ी लिखियला मिलंदी त पोइ अॼु दिल में वाइदो करे उथो हितां त अॼु खां बाद में कंहिंजो हक़ न खाईंदुसि पंहिंजे दिल मूंसां वाइदो न कर पंहिंजे दिल में पंहिंजे ख़ुदा सां वाइदो कर अॼु खां पोइ कंहिंजो हक़ न खाईंदुसि अॼु खां पोइ रिश्वत न वठंदुसि अॼु खां पोइ कंहिं ग़रीब जी दिल न दुखाईंदुसि मतां मां सुभाणे मरी पवां मां बि हुज़ूर जे दरबार में बख़्शिरण लाइ बीठो हुजां हो दाही बीठो हुजे पोइ मां काॾे वेंदुसि खुद तू सोच तुझा ब पुट हुजन तुझा ब पुट हुजन हिकड़े पुट चोई त बाबा जेके तुझे जमीन जा मु फलाणा 5 एकड़ विकणी छड्या बस हाणे मुखे माफ कर आइंदे इए कोन कंदुस बियो पुट चोई बाबा पंहिंजा त विकणी छडी पर जेको मूंसां ज़ुल्म कयो थई उहे त वठी दे न पो तू केड़ो फैसलो कंदे बुधा बेशक जेके पंहिंजा तुझे पुट विकिया उहे त माफ कंदे पर जेके बे भाव जा छिके आयो उहे भी छडे दींदे छा जे छदी दे त पुट चवंदो त ही केड़ो अबो आ हे त इंसाफ ही कोन थियो मुझो मदीने जो घोट त मुनसिफ मुझो पीर त एड़ो इंसाफ कंदड़ा जो जदे अम्मा हलीमा सुहणीअ मुझे महबूब मदीने जे घोट के पांजे हंजड़ीअ में खयो आ हिकड़े पासे मुझे आका के पांजी थन प्यारी आ मुझे मदीने जे घोट पी बस कई आ अम्मा हलीमा समझे थी अन्या बचड़े के बुखा अन्या बचड़े ढो कोन कयो आ बे पासे मोहड़ो कंदी आ मुझे मदीने जो घोट वठण का इनकार कंदो आ
सागे पासे वरी वरी पींदो आहे, ॿिए पासे इनकार कंदो आहे। जॾहिं हलीमा सुणी सोचींदी आहे कहिड़ी ॻाल्हि आहे, बचड़ो बीमार त नाहे, ग़ैबी आवाज़ ईंदो आहे, हलीमा ही उहो इंसाफ़ करण वारो रहमतल लिल आलमीन जेको तोखे इंसाफ़ करे थो ॾेखारे। मुंहिंजी खीर प्यारण वारी मां, हे मुंहिंजो हिस्सो आहे, हे मुंहिंजे ॿिए रज़ाई भाउ जो हिस्सो आहे जेको ॻोठ छॾे आई आहियां। मुझो महबूब मुस्तफ़ा उहो इंसाफ़ करण वारो आहे, मुनसिफ़ आहे, उहो कंहिंसां ना इंसाफ़ी न फरमाईंदो। ओ मुंहिंजा दोस्त, उन घड़ीअ खां टिज जॾहिं तूं असां बि हुज़ूर जे दरबार में, तो असांजो शिकायत करण वारो बि हुज़ूर जे दरबार में, उन घड़ीअ खां टिज डिॼी थो न जे डिॼी थो त पोइ पंहिंजे दिलि में वाइदो कर त कंहिंसां ना इंसाफ़ी कोन कबी। वाइदो आहे पर सभ खां वॾी पुछा ख़बर ते मदीने जो साईं कहिड़ी कंदो आहे, उन माण्हूअ खां जेको पंहिंजे घर वारनि सां सुठो न हलंदो आहे, जेको पंहिंजे घर वारनि सां सुठो न हलंदो आहे। मुझे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आहे, खैरुकुम ले अहलिही व अना खैरुकुम ले अहली। मुझे मदीने जे साईं फरमायो, पंहिंजे घर वारनि सां सुहिणी ज़िंदगी गुज़ारियो, पंहिंजे घर वारनि सां सुहिणी ज़िंदगी गुज़ारियो। मुझे आका फरमायो, मां मोहम्मद करीम तव्हां सभिनी खां वधीक पंहिंजे घर वारनि सां सुहिणी ज़िंदगी थो गुज़ारियां। छो त जेको माण्हू, जेको मुड़ुस ऐं ज़ाल जंहिं घर में ख़ुशि हूंदा आहिनि, उहो घर हिन दुनिया में ई जन्नत जी ख़ुशबू ॾेखारींदो आहे। ऐं जंहिं घर में ज़ाल ऐं मुड़ुस जो झेड़ो हूंदो आहे, हिन दुनिया जे अंदर ई उहो घर जहन्नम जो ॾेख ॾींदो आहे। तूं इहो न सोचिजां त जहन्नम का ॿी शइ आहे। जहन्नम उहा शइ आहे जिते सुकून न हुजे, जिते बेचैनी हुजे, जिते इंसान ईअं पंहिंजे पाण खे अजीब कैफ़ियत पियो महसूस करे, जान सड़े पई। जिते ज़ाल ऐं मुड़ुस पाण में ख़ुशि न हूंदा, उते केॾी महिल चवंदो मुंहिंजो मग़ज़ थो फाटे, केॾी महिल चवंदो त मुंहिंजूं अखियूं रत थियूं छॾीनि, केॾी महिल चवंदो मुंहिंजो दिमाग़ थो फिरे। पर जंहिं जॻह ते ज़ाल ऐं मुड़ुस ख़ुशि हूंदा, उहो मुड़ुस ज़ाल खे ॾिसी पियो ठरंदो, ज़ाल मुड़ुस खे ॾिसी पई ठरंदी, उहो औलाद वरी अबे अम्मा खे ॾिसी पियो ठरंदो। सॼो घर जन्नत ई जन्नत। पंहिंजे घर खे जन्नत बनाईंदे या जहन्नम? मूंखे भले न ॿुधाए, ॾाढियां हा या न कर, छो त दुनिया जे आॾो पाण खे ज़ाहिर करणु ॾुखियो आहे, लेकिन आका जो पैगाम त ज़रूर ॾींदो मैं न। मुस्लमान, पंहिंजे घर खे जन्नत बनाईंदे तॾहिं बि तूं वतायो फ़कीर ॿुधो अथव? अॼु तव्हां सां ॿाहिराड़ीअ जे माहौल में वेठा आहियूं न, उन ॾे शहर जा माण्हू घणा अची विया हा। असां बि फ़कीर कंहिं मौज में हासीं, इल्मी तक़रीर कईसीं। अॼु इस्लाही तक़रीर था कयूं। वतायो फ़कीर ॿुधो अथव न? वतायो फ़कीर दा उन खां पुछो त वताया दे ख़बर, तुंहिंजो ख्याल छाहे? जन्नत में जेका थधिकार आहे उन लाइ तुंहिंजो ख्याल छाहे? जहन्नम जेका बाहि आहे उन जे लाइ तुंहिंजो ख्याल छाहे? पोइ वतायो फ़कीर चई, छो ख्वार थिया हो? अलाह साईं खे ॿियो कम ई कोन्हे, तव्हांजे लाइ जन्नत में एसियूं थो हणाए ऐं हुते दोज़ख में बाहि थो ॿारे। सभु को पंहिंजी हो थधिड़ो पाणीअ जो लपड़ो बि हितां खयो थो वञे, या चिणग बि हितां ई खयो थो वञे। ज़ाहिर में त वतू चरियो हो, पर ॻाल्हि वॾी कम जी कई। हुन चयो त यादि रखी छॾ, मुंहिंजो ख़ुदा तुंहिंजे अमलनि जे बुनियाद ते तोखे ॾींदो। अगरि हितां नेकियूं खयो विझे त इहा नेकियूं ई त जन्नत जो नालो आहे। अगर हितों बुराइयों खयो विझे त हे बुराइयों खुद जहन्नम आहे। जहन्नम में न ईंदे त ॿियो छा थींदे? यानी इहा बुराई जहन्नम आहे, नेकी जन्नत आहे। जन्नत बि हितों खणी वेंदे, जहन्नम बि हितों खणी वेंदे, मर्ज़ी तुंहिंजी आहे। हाणे यादि अथई त मां ॻाल्हि किथों मोटाई हुई? किथों जो असांखे अलाए किथे फ़कीर गुम करे छॾी। मां थो ॿुधायई उतां ॻाल्हि मोटाई हुयमि त तो असां मुंहिंजे आका सां कहिड़ो प्यार कयो आहे। अगरि प्यार ॾिसणो अथई त रब्बे ज़ुल जलाल जो ॾिस त मुंहिंजे महबूब सां कीअं प्यार मुंहिंजे रब कयो आहे। यादि आहे न? अल्लाहु अकबर। मस्जिद बनी सलमा
मस्जिद जो नालो आ मुझो महबूब मदीने जो साईं छो त आम ॻाल्हियूं करण जे बजाय हिक ख़ासि ॻाल्हि थो ॿुधाई मुझो महबूब मदीने जो घोट पंहिंजे सहाबा जे सथ सां गॾु उन मस्जिद में मौजूद आ मुझो आका नमाज पढ़ाए रहियो आ मुझो आका इमाम नमाज पढ़ाए रहियो आ नमाज कहिड़ी आ ॿिपहरीअ जी नमाज आ मस्जिद बनु सलमा में मुझो आका ज़ोहर जी नमाज पढ़ाए रहियो आ नमाज पढ़ंदे पढ़ंदे मुझे महबूब बरकातू नमाज पढ़ी बस कई आ बरकातू नमाज पढ़ी बस कई आ अञा मुझे आका दौराने नमाज अर्शे मुअल्ला दे निहारियो आ काॾे निहारियो आ गाल गाला कारे निहारियो आ अर्शे मुअल्ला दे निहारियो आ आसमान दे निहारियो आ दिल में मुझे महबूब जे हिकड़ो ख्याल आयो आ महबूब जे दिल में हिकड़ो ख्याल आयो आ सहाबा भी नमाज में सुकहन कंहिंखे बि ख़बर कान्हे का त हुजूर काॾे पे थो निहारे फ़क़त उन हिक ज़ात खे ख़बर आ जेको पंहिंजे महबूब दे निहारे रहियो आ पुछ त उन ज़ात खां मुंहिंजा मौला भला इहा ॻाल्हि तो क़ुरान में छो कई त मुंहिंजा महबूब तूं बार बार मथे पियो निहारे तूं बार बार आसमान ॾे पियो निहारे तूं आसमान ॾे पियो निहारी रब चयो इन जे लाइ कई अथमि त तोखे ख़बर पवे मुंहिंजो महबूब मूं ॾे पियो निहारे मां पंहिंजे महबूब खे पियो ॾिसां मुझो महबूब मां खुदा के पियो ॾिसे मां पंहिंजे गाला गाला मां पंहिंजे अल्लाह तो फरमाए इन जे लाइ ॻाल्हि कई अथमि त दुनिया वारनि खे ख़बर पवे त मां खुदा पंहिंजे पिरीअ सां केॾो प्यार थो कयां नमाज जे दौरान बरकातू नमाज मुझे महबूब मदीने जे मीर पढ़ी छड़िया अञा बरकातू बाकी बचन थियूं मुझे आका जे दिल में ख्याल आयो आ ओ मुझा करीम रब जह काबे जी तरफ मां मुस्तफा मुहड़ करे नमाज तो पढ़ा यो त बैतुल मुक़द्दस आ इन पासे त तमाम इन अंबिया जे उम्मतन भी नमाजूं पढ़ियूं यहूदी केडी केडी मल तानो ॾियनि था बनी इसराइल जे कौम वारा तानो ॾियनि था मुंहिंजा मौला जे मूंखे पंहिंजे ॾाॾे वारो काबो ॾेई छॾी त छा थी पए इहो मुंहिंजे मुस्तफा जे दिल में ख्याल आयो कंहिंजे दिल में ख्याल आयो आहे गाला गाला कंहिंजे दिल में ख्याल आयो आहे साबित थियो इन मां जेका मेन ॻाल्हि मिले ॾिठी उहा कहिड़ी थी मिले साबित थियो त मुंहिंजो मुस्तफा दौराने निमाज़ बि पंहिंजे रब सां कचहरियूं कंदो आहे उन कचहरिन जो ज़िक्र वरी रब पाण क़ुरान में कंदो आ अल्लाह फरमाईंदो आ क़द नरा तक़ल्लुब वजहिक फिस समा फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा फवल्ल वजहक शत्रल मस्जिदिल हराम प्यार ॾिसणो थई त मुंहिंजे रब जो प्यार ॾिसणो थई त मुंहिंजे रब जो ॾिस त मुंहिंजो रब मुंहिंजे महबूब सां प्यार कीअं थो करे अल्लाह तो फरमाए क़द नरा तक़ल्लुब वजहिक फिस समाए ओ मुंहिंजा महबूब इहो तुंहिंजो बार बार आसमान ॾे निहारण मां ख़ुदा ॾिसी रहियो तुंहिंजे दिल में जेकी कुझु घुमी रहियो आहे ओ मुंहिंजा पिरी मां ख़ुदा उहो बि ॾिसी रहियो आहियां हाणे तूं दिल में ख़्याल करी अल्लाह अल्लाह महबूब हुजे त मदीने वारे घोट जहिड़ो हुजे वरी जे आशिक हुजे त उहो बि अल्लाह जहिड़ो हुजे
सुभान अल्लाह। ओ मुझा महबूब तू आसमान दे निहारे अञा दिल में रुगी ख्याल थो पियो करी त मुझा मौला मां मुस्तफा जी दिल खुश थींदी जेकॾहिं मूंखे पंहिंजे ॾाॾे इब्राहिम वारो काबो ॾी। अल्लाह फरमायो जिब्राईल जी रब जलील देर न कर मुझो महबूब बरकातूं पढ़ी बस कयूं थई 3 रकात पूरी न थे इते बीठे बीठे मुझे महबूब खे वञी मां खुदा जो पैगाम दे क़िबलतन तरदाहा मुझा महबूब जै क़िबले जे ला तू राज़ी मां अल्लाह ओहो क़िबलो तुझे हवाले करे छॾियो। फवल्ल वजहक शत्रल मस्जिदिल हराम। ओ मुझा महबूब तू राज़ी इन में आ तमाम मस्जिद हराम जे पासे मोहर कया काबतुल्लाह जे पासे मोहर कया उन काबे दे मोहर कया जेको ॾाॾे इब्राहिम ठाहियो आ। मुझा महबूब बरकातूं पढ़ी बस कई थई 3 रकात में बीठो आ इते बीठे बीठे हाणे जो हाणे रुख फेराइण तुंहिंजो कम काबो इहो करे क़यामत ताईं ॾियण मां रब जो कम उते जो उते इए कोन थियो आ। अञा ॻाल्हि बि कंदो हला हिकिड़ी बि अहिड़ी ॻाल्हि आ जीअं अल्लाह जे ज़ात क़ुरान में फरमायो इन्न सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौक़ूता। बेशक अल्लाह जे ज़ात ईमान वारन ते मुकर्रर वक्त ते नमाज फर्ज कया कुरान करीम में क्लियर कानून अचे वियो। पर जॾहिं मुझो महबूब मुस्तफा मदीने जो साईं हज करण जे लाइ हलियो आ मुझे आका जॾहिं हज जा अरकान पूरा थो करे मुझो महबूब मदीने जो साईं अरफात में पहुतो आ। अरफात उर्फ मां वरतला उर्फ जी माना छाहे उर्फ मना तारुफ तारुफ मना ॼाण सुञाण। मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जगह ते पहुतो आ जंहिं जगह ते ॾाॾे आदम 300 साल तौबहूं करे करे अल्लाह के बाॾाए बाॾाए इन मैदान अरफात में पहुतो। अल्लाह ॾाॾी हवा के भी उन जे साम्हूं कयो। ॾाॾे आदम ऐं ॾाॾी हवा हिक ॿिए खे आम्हूं साम्हूं ॾिठो। ॾाॾे आदम चयो त इहा हवा आहे ॾाॾी हवा चयो त इहो आदम रुगी हिक ॿिए खे सुञातऊं उर्फा इन करे उन जो नालो ई मैदान अरफात मना उर्फा उर्फा मना सुञाणप कंहिंजी सुञाणप। ॾाॾे आदम ॾाॾी हवा खे सुञातो ॾाॾी हवा ॾाॾे आदम खे सुञातो। जॾहिं मुंहिंजो महबूब मदीने जो साईं उते पहुतो त मुझे आका फरमायो हिते अहिड़ो यादगार मां मुस्तफा कायम थो कयां जो क़यामत ताईं ख़बर पवे त मां मुस्तफा सां ख़ुदा जो केॾो प्यार। मुझे मुस्तफा ऐलान कयो अज नमाज हिन जगह ते बे पहिरी ऐं टे पहिरी कदे पढ़ो। हिन जगह ते बे पहिरी ऐं टे पहिरी गॾे पढ़ो। या रसूल अल्लाह छो मुझे आका फरमायो ॾाॾो आदम ऐं ॾाॾी हवा अलॻि अलॻि हुया हिन जगह ते हिक ॿिए जे वेझो थिया। हाणे इन वेझड़ाईअ खे मां मुस्तफा हमेशह इन ॾाॾे आदम ऐं ॾाॾी हवा जे निस्बत खे ज़िंदा रखण लाइ क़ुरान क्लियर थो चवे त नमाज़ पंहिंजे वक़्त ते पढ़ो। मुस्तफा थो चए त गॾे पढ़ो। मां तोखां थो पुछां त सोणे अबू बकर उमर उस्मान अली ॿुधाए त उते इहा नमाज उन महिल गॾे पढ़ी या कान पढ़ी। न रुगी उन्हनि कॾहिं पढ़ी पर क़यामत ताईं अचण वारनि हाजिन जे लाइ जॾहिं हज जा दिहाड़ा हूंदा उहो ॾींहुं हूंदो हाजी उन जगह ते पहुचंदा जेसिताईं ॿे पहिरीं टे पहिरीं कॾहिं न पढ़ंदा तेसिताईं नमाज थींदी ई कान। कुरान चवे त अलॻि अलॻि पढ़ो पर जे मुंहिंजो महबूब मुस्तफा चवे गॾु पढ़ो त रब चवे
अरफात खां वधी मुज़दलिफ़ा ते पहुता जिथे ॾाढी हवा ऐं ॾाढो आदब पाण में मिलिया। उते भी मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो हाणे मग़रिब ऐं इशा ते पढ़ो। ॻाल्हि करण जो मक़सद आहे इहे ॿई निमाज़ूं मुझे महबूब फरमायो पढ़ो, मगर उन जगह ते पर ही जॾहिं क़िबले जो हुक्म थियो त अल्लाह रबी ईअं कोन थियो त महबूब रुगी हींअर जे लाइ क़िबलो थो फेरायां या रुगी तुंहिंजे लाइ थो फेरायां। अल्लाह फरमायो वहैसुमा कुंतुम फवल्लू वुजूहकुम शत्रल मस्जिदिल हराम। और उहे ज़मीन ते रहण वारा इंसानो हींअर खां वठी हाणे तव्हांजो काबो बैतुल मुक़द्दस कोन हूंदो, पर हाणे तव्हांजो काबो सुहिणो काबतुल्लाह शरीफ हूंदो। हाणे मूंखे ॿुधा दोस्त अहिड़ो प्यार जी हद त निहार हबीब इरादो करे रब काबो तब्दील करे छॾे। उहा मस्जिद अॻु में मस्जिद बनी सलमा सॾबी हुई, लेकिन अॼु जेके उम्रे ते या हज ते वेंदा आहिनि तव्हां मां कोई बि वियो हूंदो त मस्जिद क़िबलतैन में बरकातूं नफ़िल ज़रूर पढ़ियो हूंदई। क़िबलतैन ॿिनि काबनि वारी मस्जिद इहा उहा मस्जिद आहे जंहिंमें मुंहिंजो मुस्तफ़ा नमाज़ पढ़ी रहियो हो ॿे पहिरीं जी बरकातूं पढ़ी अल्लाह जे दरबार में मथे निहारी रब जो महबूब जाॾे मोहड़ करी काबो ओॾहूं उते आमो साम्हूं वेंदे त जिथे पहिरीं हुज़ूर नमाज़ पढ़ी आहे उहो क़िबलो हिन पासे आहे, वरी हे क़िबलो हिन पासे आहे, यानी पहिरीं हबीब इमामत हिन पासे कई, वरी हबीब इमामत हुन पासे कई, जमायत हेॾे वई, इमाम होॾे वियो, नमाज़ बरक़रार रही, रकातूं बरक़रार रहियूं, क़िबलो क़यामत ताईं क़ाइम। ये सभु कुझु छा थी रहियो आहे? साबित थियो त नमाज इबादत जो नालो नाहे। नमाज इबादत जो नालो नाहे। नमाज उहा आहे जेका पीरीअ जे प्यार जो नालो आहे। छो अगर न त इबादत छॾे करे रुख ई बदले। कंहिं बि सहाबीअ ईअं पुछो त या रसूल हे छा थी रहियो? कहीं चूचरा कई कुछ भी कोन थियो, छो कोन थियो? उहे अॼु जे माण्हुनि वांगुरु थोरी हुया सहाबी। ऐं मुंहिंजे महबूब जे सहाबा जा आशिक सदाइण वारा सूरह बकरा खे पढ़ी ॾिस, वधीक तोखे कुछ भी नथो चवां। छो ख़ुदा फ़ैसिलो हो करे छॾियो, थी वियो। दुनिया में टोला हुया ॿ, हिकिड़ा बारूद वारा, हिकिड़ा दुरूद वारा। बारूद वारा आया, बारूद खणी आया, उन्हनि जे ई बारूद उन्हनि खे ई नीस्तो नाबूद करे छॾियो। दुरूद वारा कल बि हुया, अॼु बि आहिनि, क़यामत ताईं रहंदा। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह हक चार यार या अलील मुर्तज़ा मुंहिंजा दोस्त दुरूद वारा उहे जन ॼमण खां मुंहिंजे आका ते दुरूद पढ़ियो, हर जगह ते मुंहिंजे आका जो पैगाम पहुचायो। बारूद वारा उहे जिते पहुता ते बीठे बीठे धम, बीठे बीठे ठा, पर किथे सदाई या मस्जिद में या मदरसे में या इमाम बारगाह में या वरी मीलाद मुस्तफ़ा जे महफिलन में हुननि पंहिंजा कम करे ॾेखारिया, लेकिन उनखे ख़बर कान हुई रोकण सां परवानो कॾहिं रुकबो, रोकण सां परवानो कॾहिं न रुकबो, महबूब अॻियां अचबो त झझबो, रोकण सां परवानो। हुनखे पक कान हुई, हुन सोचियो त मां ॿ टे बम उछलाईंदुसि त हे आशिक डिॼी वेंदा। हुनखे ख़बर कान हुई त आशिक बमन खां किथे डिॼंदा आहिनि। आशिक जन जे अंदर में मदीने वारे जो प्यार हूंदो आहे, उन्हनि जी आदो त पंहिंजो महबूब हूंदो आहे, महबूब खां सवाइ ॿी वाट ई कोन हूंदी आहे। उन्हनि जी त पचार हूंदी पीरीअ जी पचार आहे, उहे त उथंदे वेहंदे रुॻी पंहिंजे पीरीअ खे यादि कंदा आहिनि। त उहो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, राति जो काफ़ी हिसो गुज़री वियो आहे, मां हिन सॼे सिस्टम खे क्लोज़ कंदे
कंदे अचे तोखे ॿुधायां त मुंहिंजा दोस्त मुंहिंजे महबूब सां प्यार कंदे त मुंहिंजे महबूब सां ख़ुदा जो प्यार आहे, ख़ुदा जो उन सां प्यार आहे जंहिंसां महबूब जो प्यार आहे। जेकॾहिं तोखे अञा तस्दीक न आहे त क़ुरान करीम खोले ॾिस, पर यादि रखी छॾ वरी मदीने वारे साईं जो उन सां प्यार आहे जंहिंजो मदीने वारे जे उम्मत सां प्यार आहे। इन ॻाल्हि खे न भुलाइजां। अल्लाह जो उन सां प्यारा जंहिंजो मदीने वारे साईं सां प्यारा। क़ुरान करीम जी आयत जे अल्लाह जा प्यार कयो, मुझे रब फरमायो मुंहिंजा महबूब इन्हनि खे ऐलान करे ॿुधा तमाम ख़ुदा सां बेशक प्यार कयो था, लेकिन कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी, ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जैसे तो मुस्तफ़ा करीम सां प्यार न कंदा तेसी इन्हनि जी दावा मां अल्लाह जे प्यार सां करण वारी भी कम जी काने का। जेकॾहिं मां ख़ुदा सां प्यार कंदा, जेकॾहिं मुंहिंजा महबूब तो मुस्तफ़ा सां प्यार कंदा, तुंहिंजी ताबेदारी कंदा, पहिरीं मां अल्लाह सां प्यार पिया कनि, पर मुंहिंजा महबूब जे तुंहिंजे दामन में हथ विझंदा त मां ख़ुदा वरी उन्हनि सां प्यार कंदुसि। हे ख़ुदा जो फ़ैसिलो, हे अल्लाह जो फ़ैसिलो। मुंहिंजा महबूब तोसां जेको प्यार कंदो आहे मां उन सां प्यार कंदो हाँ। हाणे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ॾे अच। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो जेको मां मुस्तफ़ा सां प्यार थो करे उन जे लाइ ज़रूरी आहे त मुंहिंजे उम्मत सां प्यार करे। जे मुंहिंजे उम्मत सां प्यार कंदो यानी पंहिंजे मुस्लमान भाउ सां प्यार कंदो त मां मुस्तफ़ा वरी उन सां प्यार कंदुसि। माना मुस्तफ़ा महबूब मदीने वारे घोट जे प्यार खां सवा ख़ुदा जो प्यार अधूरो आहे। ख़ुदा प्यार तॾहिं कंदो जॾहिं मदीने वारे जी ताबेदारी कंदासीं। मदीने वारो प्यार तॾहिं कंदो जॾहिं मदीने वारे घोट जे उम्मत जे दुख सुख जा साथी थींदासीं। पोइ हाणे छा थो चवी मुंहिंजे महबूब जे मखलूक सां प्यार कंदे या न? ॻाल्हा ॻाल्हा प्यार कंदे या न? कोन ॻाल्हाए। अल्लाह अकबर। दिल खोले ॻाल्हा। किन 10:30 थियला 8 मिंट ॿिया ॻाल्हायूं भला। अल्लाह मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते, मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते, खुले आँख सल्ले अल्लाह करते करते, खुले आँख सल्ले अल्लाह करते करते। मुझे महबूब मुस्तफ़ा जे आशिकन ॾे निहार हिकिड़ो मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जो आशिका केरा? आशिका मिस्कीना गरीबा यतीमा रुपयो रुपयो गॾु कंदो आहे। छा जे लाइ गॾु कंदो आहे त मदीने वेंदुसि, मदीने वारे घोट जे गुंबद ख़ज़रा जो दीदार करे ईंदुसि। पंहिंजे हाजी सगोरन खे चई जॾहिं बि मदीने पाक वञो मूंखे ज़रूर ॿुधाइजो। नेठ वक़्तु उहो अची वियो, काफ़िले वारा अची विया, अदा हली आ त मदीने पाक हलऊं। रोई करे उन्हनि खे चई मां त कोन थो हलां, ए हाजी हज ते हजण वारा हज त तव्हां पढ़ी अचो, पर मुंहिंजा सलाम मुंहिंजे महबूब जे गुंबद ख़ज़रा ते पहुचाइजो। मुझे आका जे हुजूर में सलाम पहुचाइण वारो वेठो त पंहिंजे घर में आ। हाजी सगोरा जॾहिं हज करे बस था कनि, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज कहे हाजी सगोरे उते काबतुल्लाह जे उन हरम में वेही करे मुझे रब जे दरबार में अर्ज़ कयो, ओ मुंहिंजा करीम रब हज ते त हज़ारे माण्हू आया मगर हज कंहिंजो क़बूल आ। ग़ैबी आवाज़ आयो हज मां अल्लाह उन जो क़बूल कयो आ जेको अञा हज ते आयो ई कोन को। ओ मुझा करीम रब ओहो कीअं? अल्लाह जे ज़ात फरमायो हिकिड़ो मुंहिंजो अहिड़ो बांधड़ो आहे जेको हज ते आयो भी कोने को, मक्के में भी कोन आयो आहे, मदीने में भी कोन आयो आहे, मैदान अरफात में खुतबो भी न ॿुधो अथई, काबतुल्लाह जो तवाफ भी न कयो अथई, सफ़ा मरवा ते डोड़ियो भी न आहे, मस्जिद नबवी में निमाज़ूं भी न पढ़ियूं अथई, वेठो त पंहिंजे घर में आहे। पर मां ख़ुदा पहिरीं उन जो हज क़बूल करे बाद में तव्हां जो हज क़बूल कयो।
वो आशिक वेही रहो धरणो हणी वेही रहो ओ मुझा मौला मुझी दिल थी जवे इन तुझे सादिक बाने जो दीदार कया गैबी आवाज आयो फलाणे शहर में हलियो वञ उते हिकड़ो जुतियूं गंढण वारो मोची वेठो आ वो मोची जुतियूं गंढींदो आ वञी उन खां सॼी हकीकत पुछ त ख़बर पवई त मां ख़ुदा घर वेठे हज क़बूल कीअं कंदो वो मुझे महबूब मदीने वाले सईं जो आशिक जेको मुराक़बो करे खुदा सा कलाम करे आम न होंदो मदीने वाले जो आशिक होंदो मक्के पाक मां निकतो आ काफिला कंदो मुंहिंजा दोस्त यमन जे शहर में पहुतो आ पुछा कंदो कंदो उन गली में पहुतो आ ॾिसे तवा के हिकिड़ो मोची आ जेको जुतियूं गंढे रहियो आ अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा मां तुंहिंजो महिमान आहियां मां तो वटि राति रहंदुसि अदा मुंहिंजे अखियुनि ते उहो मोची महिमान खे राति जो वठी आयो आ महिमान ला मानी खणी आयो आ महिमान चवे थो मानी पोइ खाईंदुसि पहिरीं मूंखां हाल अहवाल पुछ जे हाल वाल खैर जा भला हाल वाल बुधा जे बुधाए त तूं कहिड़ो अमल कंदो आ जे मां त ग़रीब जो बचड़ो सुबुह खां वठी शाम ताईं जुतियूं गंढींदो हा जे ॿियो छा कंदो आहीं जे ॿियो त कुझु बि कोन कंदो हा जे न कुझु ज़रूर कयो अथई जे तूं छो थो पुछी जे इन करे थो पुछई जो काबतुल्लाह जे धणीअ मूंखे काबे जे हरम में ॿुधायो आ त तूं घर वेठो आ मगर मुंहिंजे ख़ुदा तुंहिंजो हज घर वेठे क़बूल करे छॾियो आ जॾहिं उन मुझे महबूब जे आशिक जे कनन ते इहे लफ़्ज़ आया अखिड़िन मां नीर वही आया लुड़क वही पिया हुनखे चवे थो हा यार अगरि इहा ॻाल्हि आहे त हिकिड़ो कमु मूं ज़रूर कयो आहे कहिड़ो कमु कयो अथई जे जुतड़ियूं गंढींदे पंहिंजे बचन जो गुज़र कंदो हुयुसि कॾहिं रुपयो बचो कॾहिं 5 रुपया बचा उहे गॾु करे रखंदो वेंदो हुयुसि त जॾहिं मदीने पाक जो काफ़िलो ईंदो हाजिन जो काफ़िलो ईंदो मां बि हज करण जे लाइ वेंदुसि अञा हजन वारनि जो काफ़िलो कोन आयो अञा हाजी कोन आया मुंहिंजी घरवारी मूंखे चयो गोश्त वठी आ त मां खावां छो त मुंहिंजी घरवारी पेट सां हुई मां शहर ॾे कोन वञी सघियुसि या मूंखे गोश्त कोन मिलियो पाड़े में हिकिड़ी औरत हुई जंहिंजो मुड़ुसु मरी चुको हो उन पंहिंजे घर में गोश्त रधो हो उन गोश्त जी जो ख़ुशबू मुंहिंजे घरवारीअ खे आई औरत वीचारी जॾहिं 2 ॼीअनि सां थींदी आहे पंहिंजे वस में न हूंदी आहे मुंहिंजे ज़ाल चए थो ख़बर आहे मां पेट सां मुंहिंजो पुट ख़बर न आहे रूह चवे थो त मां गोश्त खावां तो मूं पंहिंजे पुट खे मोकिलियो पाड़े वारी माईअ ॾे मगर माईअ भाॼी ॾियण खां इनकार कयो नेठ मां पाण दरवाज़े ते वियुसि जॾहिं दरवाज़ो खड़कायुमि उन माईअ चयो अदा भाॼी त मूं चाढ़ी आहे मगर मुंहिंजे लाइ ऐं मुंहिंजे बचन जे लाइ हलाल आहे तुंहिंजे लाइ ऐं तुंहिंजे बचन जे लाइ हराम आहे तोखे कान ॾींदसि माईअ खां पुछुमि तूं बि मुस्लमान मां बि मुस्लमान भाॼी बि तो चाढ़ी आहे तुंहिंजे लाइ हलाल आहे तुंहिंजे बचन जे लाइ हलाल आहे मुंहिंजे लाइ मुंहिंजे बचन जे लाइ हराम आहे ॻाल्हि कहिड़ी आहे कि अदा ॻाल्हि न पुछ जे ॻाल्हि ज़रूर ॿुधा कि जे ॻाल्हि ज़रूर ॿुधाई थो त ॿुध जे ॻाल्हि कहिड़ी आहे कि मुंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे हेतिरा वक़्तु गुज़री विया मां पर्दे वारी औरत जॾहिं मुंहिंजे घर में फाका कशी अचे वई हिकिड़ो वेलो गुज़री वियो ॿियो वेलो गुज़री वियो बच्चन वटि खाइण लाइ कुझु कोन हुयो दुनिया जाॾो हथ कोन टंगियमि अल्लाह खे चयमि त मुंहिंजा मौला तूं ॾिसी थो पियो तुंहिंजे दरवाज़े ते झुकी हां दुनिया वारे जाॾो हथ कान टंगींदसि आहियां त औरत जीअं इज़त रखी अथई मौला तीअं इज़त रखिजां जॾहिं टियों वेलो आयो मुंहिंजा बचड़नि खां ॾिठमि त बुख बर्दाश्त नथी थिए मां हुयसि बिलाकर राति जे अंधारीअ जो फ़ाइदो वठंदे फलाणे कुंड में गॾु मोह पियो हो उन मुअल गॾ जो मास कटे पंहिंजे बचन जे लाइ रधो अथमि अञा कुनी चढ़ी पई आहे अञा गोश्त तयारु थियो न आहे इन करे थी चवां हराम गोश्त आहे मां दुनिया जाॾो हथ न टंगियो हराम उते चाढ़ियो अथमि छो त मुंहिंजे मौला खे ख़बर हुई मूंखे पक्का मुंहिंजो मौला मुंहिंजी ज़रूर मदद फरमाईंदो वो ॻाल्हि तो करे अदा जॾहिं मूं इहा किस्सो ॿुधो मुंहिंजे दिलि में अचे अहसासु थियो चरिया तूं हज जे लाइ पियो थो संभरी पाड़े में ग़रीब बुखे पेट वेठा अथई
जे देर कोन कयम सिधो घर में मोटी आयुसि जेकी कुछ हज जे लाइ मूं सामान तैयार कयो हो उहे सभई पैसड़ा खणी करे उन औरत खे चयमंदी हिकिड़ी ख़बर ख़ुदा जे ज़ात खे ॿी ख़बर तोखे टी ख़बर मूंखे ॿिए कंहिंखे ख़बर न पवे उहो अलाह तलह खणी उन खे ॾिनमि रोई चयमि यार वरी जॾहिं समर ॾींदे त हज करण जे लाइ ईंदो मैं उन पेरनि ते चुमियूं ॾेई चयसि त अल्लाह जी ज़ात तो जहिड़ी दिलि हर मदीने वारे घोट जे आशिक़ खे अता ॿुधा मुंहिंजा दोस्त हज किथे थींदा आहिनि मके मदीने में या घर वेठे ॻाल्हा भले काबे अॻियां भले काबे अॻियां जे सखड़ा सिर झुकम भली अहराम उजरा बरी बरी बदजन चुमजे चाट सुणे रसूल जी हज हज़ार कजन भली हज हज़ार कजन तब दर्जा आहिनि दिल मिले यार मिलंदो ज़रूर आहे मगर दिल वारनि खे मिलंदो आहे इश्क वारनि खे मिलंदो आहे त मुंहिंजा दोस्त वक़्तु तमामु तवील थी वियो हिकिड़े कलाक जी इजाज़त हुई उन जॻह ते 1.5 कलाक खां बि वधीक वठी वियो आहियां बाहूं ॿधी माज़रत कंदुसि चरियो आहियां सॼण साईं जो ग़ुलाम आहियां गलो बि वेठल हो पर पोइ जॾहिं पीरीअ जो प्यार मिली थो वञे हितां त वेह त साम्हूं कंडियारो लॻो पियो आहे कनेक्शन ई ॻंढियो पियो आहे हीअं निहार त कंडियारो हीअं निहार त मदीनो जेॾो हीअं निहार त मको कनेक्शन ॻंढियो पियो आहे कनेक्शन ॻंढियो पियो आहे त पोइ न की थधि जी ख़बर न की तव्हांजी ख़बर तहां बि ॾिस कीअं लोह लॻा पिया हो ख़बर ई कान्हे का त पर जॾहिं निकिरंदासीं पोइ अड़े ॾाढो सीउ आहे हे दुनिया जो सीउ बर्दाश्त कयो अथई इंशा अल्लाह ताला इन सीउ जे एवज़ ख़ुदा तोखे जन्नत जूं थधड़ियूं हवाऊं नसीब कंदो ख़ुदा तोखे जहन्नम जे गरम बाहि खां पनाह में रखंदो अल्लाह जे महबूब मदीने वारे घोट जो इश्क नसीब फरमाईंदो अल्लाह जे महबूब फरमायो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा ओ मुंहिंजा महबूब ऐलान करे ॿुधाए छॾ जॾहिं गुनाहनि जा अंबार करे छॾीनि पंहिंजे मथां पोइ मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे दरबार ते हलिया तुझे रहमत वारी दरबार में अची करे मां अल्लाह खां बख्शिश जी दुआ घुरन मुंहिंजा महबूब दुआ उहे भी घुरन दरबार तुंहिंजी हुजे दुआ वरी मूंखां घुरन पोइ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा तूं उन्हनि जे लाइ सिफारिश कर वस्तगफर लहुमुर रसूल मुंहिंजा पीरी इहे भले दुआ घुरन न छॾींदो मान छॾींदुसि उन्हनि खे जंहिंजे लाइ मुंहिंजा मुस्तफ़ा तूं हथड़ा खणी दुआ घुरन वस्तगफर लहुमुर रसूल जंहिंजे लाइ मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मां अल्लाह जे दरबार में मग़फ़िरत जी दुआ कंदो लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा उहो ई मां अल्लाह खे तौबह जो क़बूल कंदड़ लहंदो मुंहिंजा दोस्त अल्लाह जी ज़ात तव्हां असांखे आका मदीने वारे घोट जो दड़ो नसीब फरमाए हिन असांजे दोस्त रजब अली पंहिंजे बाबा जे नियत जेको ख़ैर कयो मुंहिंजे महबूब जे मीलाद पाक जे निस्बत सां अल्लाह जी ज़ात इन ख़ैर ऐं मुंहिंजे महबूब जे मीलाद वारी निस्बत जे सदके मरहूम सोहराब जी मग़फ़िरत फरमाए तमाम जमायत जे अज़ीज़ वकारब जी मग़फ़िरत फरमाए अल्लाह जी ज़ात मूं गुनाहगार जो अचण ॿुधाइण तव्हां जो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए पर हिकिड़ो वाइदो कयो त जेकी ॻाल्हियूं ॿुधियूं अथऊं कुझु अमल ज़रूर कंदासीं ॿियो कुझु भी भले न कयो पर हिकिड़ो कमु ज़रूर कजो जे कंहिंखे ख़ुशी न ॾेई सघो त कम अज़ कम कंहिंखे ॾुखाइजो न एतिरो वाइदो कयो जे कंहिंसां चङाई करे सघो त अल्हम्दुलिल्लाह भला जेकॾहिं मुंहुं वांगुरु कंजूस हुजो कंहिंसां चङाई न कयो त कंहिंसां बुराई बि न कजो जेकॾहिं कंहिंखे ॾेई सघो कुझु त अल्हम्दुलिल्लाह पर जेकॾहिं मिस्कीन यतीम ग़रीब बेवा खे ॾेई न सघो त कंहिंखां खसिजो न बसि इहो हिकिड़ो वाइदो कयो इंशा अल्लाह ताला इन वाइदे करण सां मुंहिंजे रब जी रहमत तव्हांखे ईअं घेरे वेंदी जो घर वेठे मदीने वारे घोट जा दीदार कंदो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू
रात टिकी मां हिते तो पवा खुदा जा बानड़ो कुछ पाण ते भी रहम कयो कुछ असा बस कई अदा फकीर बस हाणे फकीर जी गाल मञनी आ छो तई फकीर आ बस इन गारो मुखे एकड़ी गाल बुधाई आ इन करे चवां तो अगे मानू चोंदा फकीर हाणे मां तो चवां फकीर छो चई त मुजो तवा सा जो तमाम मोहब्बत वारो ऐं अल्लाह जो नेक सालिह वली साईं लोड़े फकीर वारे जे नाले बुधाई साईं फकीर मीर मोहम्मद सोणे जे नाले जे त उहे सोना जेडी मल भी ईंदा हा त मूं वटि ईंदा हा पो अल्लाह जो वली जंहिं वटि कदम रखे उहो फकीर आहे हाणे इन जी ॻाल्हि नथा मोटायूं मोहम्मदीने अचा मदीनो दिसा या रसूल अल्लाह ओ यतीमन जा यार नबी मदीने अचा मदीनो दिसा मदीने अचा मदीनो दिसा आका सतेड़ो जामा मदीने अचा सुहिणा सतेड़ो जामा मदीने अचा मदीने अचा मदीनो दिसा आका सतेड़ो जामा मदीने अचा ख्वाब अहेड़ो दिसा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह ओ समर के समर नबी ख्वाब अहेड़ो दिसा तुहे जा कदम चुमा ख्वाब अहेड़ो दिसा तुहे जा कदम चुमा ख्वाब अहेड़ो दिसा तुहे जा कदम चुमा आका सतेड़ो जामा मदीने अचा सुहिणा सतेड़ो जामा मदीने अचा मदीने अचा मदीनो दिसा मदीने अचा अजुई रात अचा दिल पर सतेड़ो जामा मदीने अचा पार तुहे जे अचा पार तुहे जे अचा पो बचान बचा हे कर यार अचा पो वरी मां वञा आका सतेड़ो जामा मदीने अचा दिल पर सतेड़ो जामा
मदीने अचा मां मदीने अचा मां मदीनो दिसा सोहना सदीरो कजा मां मदीने अचा तुझे दर ते अचा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ गरीब बन जा गम पार नबी तुझे दर ते अचा सूरत सदा मित्रन मायतन जा पड़े बार जा या रसूल अल्लाह सगन भाई प्यार जा चाचन मां बन जा दोस्त यार जा तुझे दर ते अचा सूरतो सदा तुझे दर ते अचा सूरतो सदा आका सदीरो कजा मदीने अचा दिल पर सदीरो कजा तुझो रोज़ो दिसा आका सदीरो कजा तुझी चाहे जुमा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सभनी के गुंबज़े खज़रा जो दीदार नसीब फरमाए सभनी ईमान वारन जी मदीने पाक में हाज़िरी नसीब फरमाए इं इश्क सां उथी भी हो त मदीने वारे घोट जे हुजूर में सलाम जो नजरानो पेश